दासे पाकिस्तान पारां अफगानिस्तान में जवाबी कार्रवाई करे ख़ारिजी दहशतगर्दनि जे 7 ठिकाणनि खे निशानो बणायो वियो आहे। ज़रनि मूजिब पाकिस्तान पारां पख्तीका ऐं नंगरहार सूबनि में दहशतगर्दनि जी इंफ्रास्ट्रक्चर खे तबाह कयो वियो आहे, जॾहिं त मारिजी वियल दहशतगर्दनि जी तादाद वाज़े नाहे थी सघी। इन हवाले सां इतलात वारी वज़ारत चवणु आहे त दहशतगर्दनि ख़िलाफ़ इंटेलिजेंस बेस्ड कार्रवाई कई वई आहे। पाकिस्तान वटि पक्का सबूत आहिनि त इस्लामाबाद, मस्जिद, बाजोड़ ऐं बनू में दहशतगर्द हमलनि में अफ़गान सरज़मीन इस्तेमाल थी आहे। इतलात वारी वज़ारत पंहिंजे बयान में चयो आहे त अफ़गानिस्तान पंहिंजी सरज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल करणु बंदि करे ॿी सूरत में वधीक कार्रवायूं करे सघनि थियूं। नाज़रीन, अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। पाकिस्तान पारां अफ़गानिस्तान में जवाबी कार्रवाई करे ख़ारिजी दहशतगर्दनि जे 7 ठिकाणनि खे निशानो बणायो वियो आहे। ज़रनि मूजिब पाकिस्तान पारां पख्तीका ऐं नंगरहार सूबनि में दहशतगर्दनि जी इंफ्रास्ट्रक्चर खे तबाह कयो वियो आहे, जॾहिं त मारिजी वियल दहशतगर्दनि जी तादाद वाज़े नाहे थी सघी। इन हवाले सां इतलात वारी वज़ारत जो चवणु आहे त दहशतगर्दनि ख़िलाफ़ इंटेलिजेंस बेस्ड कार्रवाई कई वई आहे। पाकिस्तान वटि पक्का सबूत आहिनि त इस्लामाबाद, मस्जिद, बाजोड़ ऐं बनू में दहशतगर्द हमलनि में अफ़गान सरज़मीन इस्तेमाल थी आहे। इतलात वारी वज़ारत पंहिंजे बयान में चयो आहे त अफ़गानिस्तान पंहिंजी सरज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल करणु बंदि करे ॿी सूरत में वधीक कार्रवायूं करे सघनि थियूं।